अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? उमेद आहे त ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, पंहिंजे माउ पीउ जी शान में ख़ुशहाल हूंदो। हिकिड़ो मौज़ू तव्हां वटि खणी आयो आहियां, पंहिंजे दोस्तनि अज़ीज़नि माइटनि ऐं हिंदू मुस्लमाननि माना हिकिड़ी नस्ल जी हिकिड़ी बचाव जो जेको नस्ल असांजो जेको पोयों थींदो हुयो उन माना 7-8 सालनि जी उमिरि में उनखे ख़राबु ऐं ज़हन खां हटाइण उहो असांजो जेको आहे त किरदारु आहे। जेको उहो असां किरदारु हिकिड़ो तव्हांखे मां ॿुधायां थो उहो ज़ाहिर कंदुमि त जीअं तव्हां बि पंहिंजी औलाद खे बचाए सघो 6 खां 7 सालनि ताईं। ऐं हीउ उहो हथियार आहे जेको असां पंहिंजी औलाद खे ॾेई असां पंहिंजे नस्ल जो ज़हन ऐं उन जी तरबियत सॼी असां ख़तमु कयूं था ऐं आईंदा जेको असांजो नस्ल थींदो उहो बि बर्बादु थिए थो। उहो कीअं त असां उन खे मोबाइल ॾेई जेको असां वीडियो गेम वग़ैरह आहिनि उहे वीडियो गेम ते उनजो ज़हन जेको आहे सॼो ॾींहुं माना उनजो वीडियो गेम ते आहे। जॾहिं बि माना मोबाइल हलाए थो त मोबाइल ते ज़हन आहे उन जे करे तव्हांखे मां थोरो तफ़सील सां सम्झायां त जेको ॿारु होमवर्क लिखे थो, स्कूल खां मोटी अचे थो या किताबु पढ़े थो, सबक़ु पढ़े थो, पको करे थो, कॉपी करे थो ऐं उन खां बाद में जेको टाइम बचेसि थो त खेॾण में, दोस्तनि सां वेहण में या न्याणी आहे त उनजी पंहिंजी सहेलियुनि सां गुॾी सां खेॾणु खपे। पर एक्चुअली उहो मां तव्हांखे इन करे ॿुधायां थो त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो, उहो नंढे खे शादी ते वठी आयो पार्टी में, मूंसां ईअं बराबरि कुर्सी में वेठो हुयो। पोइ मां जो उन खे थोरो मायूस ॾिठो त मां उन खे पुछियुमि त पुटु छा ॻाल्हि आहे? हुन चाचू मां बोर थियां थो। मूंखे ख़्यालु आयो त हिन खे मोबाइल बि हथ में हुई त 7 सालनि जी उमिरि में हीउ ॿारु मासूम चए थो त मां बोर थियां थो। मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि पई फिरे। पोइ मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि आई त मां हिन खां पुछा कयां छा मसइलो आहे। पोइ उन ॿुधायो त उनजे वालिद साहिब खां पुछा कई मां। वालिद साहिबु ॿुधायो त हिन खे तक़रीबन 4 खां 5 कलाक मोबाइल हलाईंदो आहे। इन खे मोबाइल हूंदी आहे, स्कूल बि वेंदो आहे, स्कूल खां मोटी ईंदो आहे, पोइ खेॾंदो कूदंदो न आहे, सिर्फ़ु उहो मोबाइल हलाईंदो आहे। हीउ मोबाइल अहिड़ो वायरस आहे जेको असांजे ज़हन में वेहिजी वञे थो न त हीरोइन, चर्स या अफ़ीम या भंग या कोई बि नशो कंदड़ हुजे, उहो नशो जेको आहे त उहो नशो हिकु पासे उन खां वधीक ख़तरनाक नशो आहे। मोबाइल जेकी आहे न, ख़तरनाक नशो आहे। त पंहिंजो हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे त तव्हां पंहिंजी औलाद खे भले मोबाइल ॾियो, पर 7 सालनि ताईं मोबाइल, ॿार जी उमिरि 7 सालनि ताईं उमिरि कंहिंखे बि तव्हां मोबाइल न ॾियो हलाइण खां। उनखे हालांकि तव्हां ॾेखारियो ई न त मोबाइल छा आहे, त उहो पंहिंजे पढ़ाई में ऐं पंहिंजे खेॾण में ऐं पंहिंजे घर जे माहौल में सेटअप थी वेंदो ऐं पोइ कॾहिं बि इहा ॻाल्हि न कंदो त मां बोर थियां थो। हाणे मां सां हिकिड़ो शादी आई तक़रीब में जेको वेठा हुआसीं, मां तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो मासूम ॿारु जेको चए पियो त मां बोर थियां थो। पोइ बोरियत उहा जेकी आहे न, अल्फाज़ उन जे ज़हन में वेंदो ई न उहो उन जे ज़हन में छाजे करे न वेंदो त मोबाइल हूंदी ई न। मोबाइल न हूंदी त बोरियत ईंदी ई कोन। पोइ पंहिंजे तालीम में, पढ़ाई में, स्कूल खां मोटी ईंदो, उनखे ज़हन में उस्तादु हूंदो, पीउ माउ हूंदो, घरु हूंदो, खेॾणु कूदणु हूंदो। उन खां पोइ जेको टाइम बचंदो त पंहिंजो आरामु कंदो। उन जे ज़हन में हीअ मोबाइल हिकिड़ो वायरस आहे। इहो वायरस हूंदो ई न त टेंशन ई न कंदो न साईं। इन टेंशन खां ॿार खे बचाइण जे, ज़हनी मरीज़ खां बचाइण जे लाइ ऐं नस्ल खे बचाइण जे लाइ ख़ुदा रा ही पंहिंजी मोबाइल बंदि कयो, कंहिंखे बि न ॾियो। 7 सालनि खां वॾो उमिरि आहे त उनखे ॾियो। ऐं मुंहिंजा बि माशाअल्लाह फर्ज़ंद आहिनि, उन्हनि खे बि मोबाइल आहे, पर जेके नंढा आहिनि नंढनि खे मां न ॾिनी आहे, न इंशा अल्लाह ताला ॾींदुमि ई सही। पर ख़ुदा रा तव्हां बि पंहिंजी औलाद खे बचायो, पंहिंजे नंढे नस्ल खे बचायो त तव्हांजी कुझु नस्ल, कुझु उभरी अचे ॿार। असांजो हीउ मोबाइल त खानो ख़राबु करे छॾियो आहे, पर ख़ुदा रा पर कुझु असां ऐं तव्हां मिली ॿियो न आहे पंहिंजी औलाद खे त बचायूं। दोस्तो, इहो मौज़ू हुयो जेको मां तव्हांखे ॿुधायो ऐं तव्हां टाइम कढियो मुंहिंजे लाइ, तव्हां सब्सक्राइब बि कयो ऐं तव्हां ॾिठो बि सही, मां तव्हांजो थोराए थो। थैंक यू। ख़ुदा हाफ़िज़।